अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। कराची गुल प्लाज़ा में सर्च ऑपरेशन जारी। इमारत जो वधीक हिस्सो ढही पट। इमारत अंदर सड़ी पौथियल 26 ॼणनि मां 18 ॼणनि जी सुञाणप। 63 माण्हू अञा लापता। गुल प्लाज़ा जी भर वारी इमारत मुतासिर वापारियुनि खे रेड ज़ोन में दाख़िल न थियण जी हिदायत। डीसी ॾखण चवणु आहे त मजमूई तौर लापता माण्हुनि जो अंग 83 थी वियो आहे, जिन मां 39 जी लोकेशन गुल प्लाज़ा जी मिली आहे। पौधनि जी सुञाणप लाइ DNA टेस्टूं करायूं वञनि। सिंध सरकार पारां गुल प्लाज़ा में बाहि वारे वाक़े में पौधलनि जे वारसनि खे 1-1 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान। बाहि जे मुतासिरनि जी जल्द बहाली जो फ़ैसिलो। वरे वज़ीर बाहि वाक़े जी जांच लाइ कमिश्नर कराची जी सरबराही में कमेटी जोड़े छॾी। मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे गुल प्लाज़ा में लॻल बाहि जे हवाले सां इजलास। कमिश्नर कराची ऐं ॿियनि अमलदारनि जी ब्रीफिंग। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो त बाहि वाक़े में पौधनि जो अंग तक़रीबन 50 ताईं पहुची सघे थो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुल प्लाज़ा में बाहि वारे वाक़े ते अफ़सोस थियो आहे। प्लाज़ा में 1200 दुकान हुआ जेके समूरा मुतासिर थिया आहिनि। प्लाज़ा खे ॿीहर तामीर करे मुतासिरनि जी बहाली लाइ क़दम खयां वेंदा। वज़ीर आज़म वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के सालियानी इजलास में शिरकत लाइ डेविस रवानो। शहबाज शरीफ आलमी सरबराहुनि जे गैर रस्मी इजलास में शिरकत कंदो। वज़ीर आज़म पाकिस्तान के हवाले से आला सतही बिज़नेस सेशन की सदारत कंदो। मिट्टी का बीमार पी के इलाज लाइ गंबट वठी वेंदड़ नौजवान फौरू नथा क़तल। कंडियारो क़ौमी शाहरा ते हथियारबंदनि पारां कार सवारनि खां फुल लुट की कोशिश। मज़ामत नौजवान राशिद अली बूढ़ी पोटो के गोलियूं हणी क़तल कर छॾियो। फायरिंग में मक़तूल नौजवान बीमार पी गुलाम रसूल ऐं कार ड्राइवर धड़ी बख्श शीदी सख्त ज़ख्मी। पुलिस मूजिब नौजवान राशिद अली पंहिंजे बीमार पी के मिट्टी का इलाज लाइ वठी पियो वियो त वाक़ियो पेश आयो।